अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो हेडक्वार्टर पेशावर जो दौरो। ISPR मूजिबि वज़ीर आज़म खे मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल, ऑपरेशन्स ऐं अफ़गान सरहद बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। कश्मीर प्रीमियर लीग जो मेलो अॼु खां सजंदो। रंगारंग इफ़्तिताही तक़रीब कुझु देरि में शुरू थींदी। पहिरियों मैच रावलकोट ऐं मीरपुर विच में थींदो। वज़ीर आला पंजाब जे मुआविन ओन चौधरी मुस्तफ़ी। चौधरीअ ते असेंबलीअ जे अरकाननि खे तरीन ग्रुप में आणण जो इल्ज़ाम आहे। ओन चौधरीअ ॿुधायो त उनखे वज़ीर आला ऑफिस में घुराए तरीन ग्रुप खां अलॻि थियण जो चयो वियो। इनकार ते इस्तीफ़ा जो चयो वियो। वज़ीर आला पंजाब उस्मान बुज़दार सां फिरदौस आशिक़ ऐवान जी मुलाक़ात। फिरदौस आशिक़ ऐवान पंजाब जे मुआविन ख़ुसूसी इत्तलात रहंदी या न, फ़ैसिलो कुझु ॾींहंनि बैदि कयो वेंदो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी ज़िंदगीअ ते सियासत बेहसी ऐं गैर इंसानी रवैयो आहे। सियासी पगड़ियूं उछलाईंदड़ पाकिस्तान जी पगड़ी न उछलाइनि त महिरबानी थींदी। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो इलाज पाकिस्तान में नथो थी सघे। इमरान खान जे कूड़ सां मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट बदिलजी न थी सघे। नवाज़ शरीफ़ जे बरतानवी वीज़ा में तोसीअ जी दरख़्वास्त मुस्तरद। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त नून लीग जो बयानु आहे त पाकिस्तान न वेंदुसि। शर्म थींदो आहे या हया ईंदो आहे। वज़ीर इत्तलात फारूक हबीब चयो त नवाज़ शरीफ़ वटि वापसीअ खां अलावा ॿियो को बि चारो न आहे। कोरोना वायरस जी चौथी लहर सबबि सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ हिकु तरफ़ सॼे सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे त ॿिए तरफ़ कोरोना वायरस खां बचाव लाइ वैक्सीनेशन जो अमल पिणु जारी आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ खाते नवाबशाह पारां नवाबशाह प्रेस क्लब में हिकु वैक्सीनेशन कैंप लॻाई वई, जिते प्रेस क्लब जे सहाफ़िन कैमरामैन तोड़े अमले खे कोरोना खां बचाव लाइ वैक्सीन लॻाई वई, जिते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नवाबशाह डॉक्टर दौलत जमाली, फोकल पर्सन डॉक्टर ज़ुबैर अहमद मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना हिकु वबा आहे, जंहिंखां बचाव लाइ असां मुफ़्त वैक्सीनेशन करे रहिया आहियूं। आल सिंध IHS नवाबशाह जे मुलाज़मनि पारां मुलाज़मनि खे बरतरफ़ करण ऐं पंहिंजे मुतालिबनि जी मञता लाइ ज़हूर गोरचानी, नासिर जलबानी, रऊफ़ अहमद, साजिद कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असां नवाबशाह जा तक़रीबन 1000 मुलाज़िम आहियूं, जेके गुज़िरियल 4 सालनि खां सिंध जे ॾोराहनि इलाइक़नि में पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾियूं पिया, जॾहिं त असांखे पोइ बि वक़्त ते पघार नथी मिले। उन्हनि चयो त IHS जो सिहत खाते सां 10 सालनि सां मुआहिदो हुयो, जॾहिं त असांखे 4 सालनि में असांखे बरतरफ़ कयो वियो आहे। हुननि चयो त कोरोना वायरस जहिड़ी ख़तरनाक वबा असां ड्यूटियूं कयूं पिया, लेकिन असांखे कोरोना वायरस अलाउंस बि नथो ॾिनो वञे। हुननि मुतालिबो कयो त असांखे फुल फोर बहाल करे सिहत खाते में ज़िम कयो वञे ऐं मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां मुहर्रम उल हराम जे मसइलनि जे हल लाइ मरकज़ी मुर्तज़वी इमाम बारगाह मोहिनी बाज़ार नवाबशाह में सालाना आज़ादारी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में समें मोमिनीन उलमा इकराम ऐं मातमी जुलूस जी बानियुनि जी भरपूर शिरकत। आज़ादारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे शिया उलमा काउंसिल पाकिस्तान सूबे सिंध जे सदर अलामा सैयद असद इक़बाल ज़ैदी, डिविज़नल सदर ज़वार मोहम्मद हुसैन चांडियो, मौलाना ताज अली इनकलाबी, मौलाना अता हुसैन चांडियो, मौलाना ज़मीर हुसैन वासवाण, मौलाना अब्दुल हकीम लाशारी, शौकत चांडियो, सलाम अली साजिदी ऐं ॿियनि शिरकत कई। नवाब वली मोहम्मद जे ॻोठ वरियल चांडियो जे रहवासियुनि मोहम्मद शरीफ़ चांडियो, मिसमात फातिमा, हवा ख़ातून ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे दाहींदे चयो आहे त असां कुझु माइट बिला जवाब असांजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असांजा सौट अली बख्श, अली नवाज़, अर्ज़ मोहम्मद ऐं ॿिया 15 ॾींहंनि खां असांजे घर में दाख़िल थिया आहिनि ऐं असांजी औरतुनि ऐं ॿारड़नि खे तशदुद जो निशानो बणायो। अहिड़ी शिकायत असां नवाब वली मोहम्मद थाणे ते बि कई, पर पुलिस जवाबदारनि जी साथारी बणियल आहे ऐं असांजी केर बि मदद नथो करे। असां ग़रीब आहियूं, असांखे जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। हुननि मुतालिबो कयो त असांखे तहफ़ुज़ फराहम करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
मोरो जे ॻोठ दलचंड जे रहवासी जोड़ो तहफ़ुज़ लाइ मोरो प्रेस क्लब पहुची वियो, जिते नारी मुक़दस आराई वलद खलील अहमद आराई ज़ाल ज़ाहिद सरदार वलद सरदार आराई ॿुधायो त मुंहिंजो मंगणो मुंहिंजे अज़ीज़ ज़ाहिद सरदार सां थियल हुयो, जेको मुंहिंजो ख़र्च वग़ैरह मुंहिंजे पीउ खे ॾींदो हुयो, पर मुंहिंजे पीउ लालच में अची मुंहिंजी शादी ॿिए हंधि करणु पई चाही, जंहिं ते मां घरां निकिरी ज़ाहिद सरदार सां कोरट सगोरीअ में शादी कई आहे, जंहिं तां मुंहिंजो पीउ मुंहिंजा माइट कावड़िजी पिया आहिनि ऐं असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मारणु चाहिनि था। हुन चयो त मूंखे न कंहिं वर्गलायो आहे न ई कंहिं भॼायो आहे, मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां घरां निकिती आहियां ऐं शादी कई आहे। हुननि वसवारनि अमलदारनि ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे असांखे ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। चांहि सुहाग भरिसां 60 साला पीरसना जो रेलवे ट्रैक तां लाश हथ। इतलाह ते बिरिया रोड पुलिस लाश बिरिया सिटी अस्पताल पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो। पीरसना जी सुञाणप बिरिया रोड जे यासीन कॉलोनी वासी लियाकत उर्फ डाकू कुरैशी तौर थी। पीरसना जो भाइटे अकबर कुरैशी ॿुधायो त चाचो बांदी रिश्तेदारनि में वियल हुयो, कीअं वापसि आयो का ख़बर न आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त पीरसन ट्रेन जे टकर सबबि फौत थियो आहे। पुलिस ॿुधायो त पीरसन जो लाश राति देरि सां मिलियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।